1-2 महीने होंगे, लगभग 5 महीने का हाँ बेलो जी के चाय पीणी आहे अचे चाय पीआरींदासीं हुनखे संगत असांजी हले थी होटल ते असां बि हलूं था चांहि पीअण तव्हांखे वठी था हलूं जेको असां सां गॾु हले भली चांहि पीए सदाईं गॾु उन्हनि खे चांहि पीआरींदा रहंदासीं। अल्लाह साईं जा लख एहसान आहिनि। बा ज़बरदस्त गुज़रे थी ज़िंदगी, घुमूं फिरूं था, खाऊं पीऊं था। साहब जेको आर्मी जो रिटायर सिपाही आहे तव्हां हिन खां अस्सलाम वालेकुम या अली मदद मां इज़हार अली खेड़ो असां साईं पली कई आहे हाणे हिन में ॾिसो या पली जी वीडियो भरियो ॾिसो कीअं आहे फसल सुठो थियो आहे या न थियो आहे ॾिसो तव्हां पाण ई ॾिसी सघो था पली ॾेखारियो साईं हिननि खे। अस्सलाम वालेकुम प्यारा फ्रेंड, छा हाल आहे? ख़ुशि आहियो? उमेद आहे तव्हां सभु खैर खैरियत सां हूंदो, ख़ुशि हूंदो, आबाद हूंदो। अस्सलाम वालेकुम फ्रेंड, क्या हाल चाल है? ठीक ठाक हो? अल्हम्दुलिल्लाह आप सब ठीक होंगे, खुश होंगे, आबाद होंगे, जहाँ भी रहेंगे खुश रहेंगे, आबाद रहेंगे। आज का व्लॉग जो है बहुत ही इंटरेस्टिंग होने वाला है, कुछ उर्दू ज़बान में है, कुछ सिंधी में, कुछ सराइकी में। इस व्लॉग को आप ज़रूर देखना, इंशाल्लाह ये वीडियो आपको बहुत ही पसंद आएगी। फ्रेंड अभी हम आए हैं, दोस्त की एक पार्टी है, हमारा विलेज का एक दोस्त है, उसकी यहाँ पर जो पार्टी है सिटी लाड़काना में। अभी हम बैठे हैं, ये पार्टी जो है हम ख़त्म करके फिर अपनी विलेज की तरफ जाएंगे। ये वीडियो आप मुकम्मल देखना, इंशाल्लाह ये वीडियो आपको बहुत ही पसंद आएगी। ये एक लाड़काना शहर में मौजूद है, ये जो अभी आप देख रहे हैं शादी हाल है, वहाँ पर हम बैठे हुए हैं। अभी इंतज़ार में है जो घोट है, जिसको हम घोट बोलते हैं, दूल्हा बोलते हैं उर्दू में, सिंधी में हम घोट बोलते हैं, उर्दू में दूल्हा बोलते हैं। वो दूल्हा अभी नहीं आया, जब वो दूल्हा आएगा तो फिर जो पार्टी शुरू होगी, फिर वो हम पार्टी खा के फिर अपने घर की तरफ चले जाएंगे। अभी ये जो देख रहे हैं ये मेरा वालिद साहब है, जो मेरे साथ में बैठा हुआ है, ये मेरा वालिद साहब है, इसका नाम है उस्ताद अब्दुल हकीम इस्बानी। ये मेरा वालिद साहब है, उसका नाम है उस्ताद अब्दुल हकीम इस्बानी, मेरे साथ बैठा हुआ है। अभी हम पार्टी अटेंड करके पार्टी जो है खा के फिर वापस चले जाएंगे अपनी गाँव की तरफ। आपको दिखाते हैं हमारा प्यारा प्यारा बहुत ही सुंदर गाँव है, वो देखना ज़रूर आप। ये भी हमारे विलेज के भाई हैं जो बैठे हैं हमारे साथ, ये सारे के सारे हमारे विलेज के हैं, ये लोग हैं, ये सब पार्टी पर आए हुए हैं। और फ्रेंड और आप सुनाइए क्या हाल है आपके? आप सब खैर खैरियत से हैं ना, खुश हैं ना? और हमारी वीडियो को आप मुकम्मल देखा करिए, इंशाल्लाह आपको ये वीडियो हमारी पसंद आएंगी। और हमारे चैनल को भी ज़रूर सब्सक्राइब किया करिए। फ्रेंड अभी हम इंतज़ार कर रहे हैं, जब ये दूल्हा आए तो फिर हम पार्टी अपनी खा के फिर वापस चले जाएंगे अपने गाँव की तरफ। आपको फिर दिखाएंगे हमारा सुंदर बहुत ही प्यारा प्यारा गांव आपको कैसा लग रहा है। और ये भी हमें ज़रूर बताइए कमेंट में, ये जो हम शादी हाल में बैठे हैं, ये शादी हाल आपको कैसा लग रहा है, ये सुंदर है कि नहीं। अभी हम जा रहे हैं गांव वापस। अभी हम 3 दोस्त हैं, मोटरसाइकिल पर बैठे हुए हैं, वापस जा रहे हैं मोटरसाइकिल पर। ये भी मैंने कहा साथ में चलो, आपको ये भी दिखाता चलो हमारे जो गाँव का जो है, ये सिंधी में हम उसको रोड बोलते हैं, ये रोड आपको कैसा लग रहा है आप हमें बताइए ज़रूर। ये कब्रिस्तान है यहाँ पर, इसके आगे जो है मछली वाला फार्म आएगा, वो भी दिखाते हैं आपको। बहुत ही सुंदर बहुत ही प्यारा प्यारा मछली का फार्म है। ये देखो मछली यहाँ पर जो है ना, मछलियाँ पाली जाती हैं, बहुत ही प्यारी प्यारी मछलियाँ होती हैं यहाँ पर। अभी जो हमारा गाँव है तकरीबन 20 किलोमीटर दूर है, 20 किलोमीटर या लाड़काना सिटी से दूर है। अभी हम जा रहे हैं, रास्ते में हैं, आप भी हमारे साथ ये मुकम्मल वीडियो देखते रहना। ये एक ओठा चौक है, ये ओठा चौक अभी आने वाला है, अभी आया नहीं है, इसके नज़दीक ये ओठा चौक है। बहुत ही सुंदर हमारा ये गांव का जो ओठा चौक है, बहुत ही मशहूर है लाड़काने का। एक चाय वाला यहाँ पर बैठा था, उसने चाय बहुत ही ज़बरदस्त चाय बनाई। वो चाय पीते पीते जो है ना, वो ओठा चौक मशहूर हो गया। अब जो है पता नहीं, बहुत ही बाहर से लोग जो शहर के होते हैं, दूसरे शहर वाले लोग यहाँ पर चाय पीने के लिए आते थे। बहुत ही कभी यहाँ पर अच्छी चाय मिलती थी, अब भी मिलती है, पर वो चाय नहीं जो उसने मशहूर किया था ना। एक जो बंदा आया था जो मना इस पर इधर मना जो अपनी उसने मांडी लगाई हल्की, उसमें मना लगाया, हल्का हल्का सा मना लगाया उस पर, जो उसने चाय बनाई बहुत ही ज़बरदस्त चाय बनाई, तो उसने मना इससे ओठा चौक को मशहूर कर दिया। अब ये बहुत ही मशहूर है ओठा चौक, यहाँ पर बहुत ही प्यारी चाय मिलती है, पर उतनी अच्छी नहीं मिलती, फिर भी अच्छी होती है चाय यहाँ पर। ये ओठा चौक जो अभी आप देख रहे हैं, अभी ये सारे के सारे होटल जो भी आ रहे हैं, ये ओठा चौक के होटल है जो आप देख रहे हैं। अभी ये सारा का सारा ओठा चौक का इलाका है।
ये एक बेसिकली ये गांव है। उस गांव का नाम जो है यहाँ पर जो है ओठा, एक माना कास्ट है वो ओठा की। ये यहाँ पर जो है ना सारे के सारे ओठे बैठे हुए हैं, इसलिए इसका ओठा चौक नाम मशहूर हो गया है। ये सारा का सारा जो अभी देख रहे हैं ये सारा ओठा चौक है। आप हमारी वीडियो मुकम्मल देखना, इसको बीच में जो है ना ख़त्म नहीं करना, क्योंकि हमारा बहुत ही नुकसान हो जाता है। अगर आप जो वीडियो आगे करके देखते हैं ना, जो हमारा बहुत बड़ा नुकसान हो जाता है। और हमारे चैनल को जो भाई भी ये वीडियो देख रहा है, हमारे चैनल को ज़रूर सब्सक्राइब करना। ये सारा का सारा जो इलाका अभी आप देख रहे हैं, ये सारा का सारा ओठा का इलाका है। अभी हम बाकरान की तरफ जा रहे हैं, बाकरान और हट्टी। ये जो आपको रोड नज़र आ रही है, यही रोड वहाँ पर जाएगा। हम जाते जाते जा रहे हैं, अभी आप देखते रहिए वीडियो को। ये एक भाई बैठे हैं यहाँ पर, जो अपनी घुंघरी लगा के आराम से बैठे हुए हैं। ये भी एक मछली का फार्म है, बहुत ही ज़बरदस्त फार्म है, जैसा कि आप अभी देख रहे हैं। ये गांव वाले यहाँ पर आके बैठ जाते हैं, यहाँ पर मछली के फार्म पे। वो देखो वो भी बैठे हुए हैं। ये गधा खड़ा हुआ है यहाँ पर। ये भाई लोग भी बैठे हुए हैं यहाँ पर बाहर आगे। ये एक बहुत ही प्यारा मछली का फार्म है, जहाँ जैसे कि आप देख रहे हैं अभी। इस वीडियो को मुकम्मल देखना फ्रेंड। ये देखो कितना सुंदर है, कितना प्यारा विलेज है हमारा, बहुत ही चमक रहा है, जैसा कि आप अभी देख रहे हैं। ये जो आगे गंदम का फसल है, जिसको हम कणक बोलते हैं सिंधी में, ये हमारा गंदम है। बहुत ही प्यारा प्यारा फसल यहाँ पर लगा हुआ है। वो सामने जो आपको दो टावर नज़र आ रहे हैं, एक मोबलिंग का है, एक टेलीनॉर का, ये जो टावर लगा हुआ है यहाँ पर। अभी तकरीबन हम पहुँच गए, अब यहाँ पर अब उतरे हैं। भाई को हमने मोटरसाइकिल दी है कि दूसरा दोस्त को हमारे को वो ले आए। एक दूसरा हमारा दोस्त है, वो बाकराना शहर में, अभी उसको कहा है कि लेके आओ हमारे यहाँ। ये है हमारा दोस्त इज़हार अली खेड़ो साहब। अभी हम दोनों यहाँ पर उतरे हैं, पैदल पैदल जा रहे हैं अपनी खेतों की तरफ। वो खेत आपको दिखाते हैं। चलिए फ्रेंड, हमारे साथ रहना और मुकम्मल वीडियो देखना। अस्सलाम वालेकुम प्यारा फ्रेंड, छा हाल आहे? ख़ुशि आहियो? उमेद आहे तव्हां सभु ख़ैर ख़ैरियत सां हूंदो, ख़ुशि हूंदो, आबाद हूंदो। जीअं त हीअ ॾिसो था, कामरान अली खेड़ो साहब सां गॾु वेठो आहे। छा हाल आहे कामरान भाई? ख़ैर आहे? केरा मुनावा पिछला पे होता भी सब मजे में। शुक्र आहे अल्हम्दुलिल्लाह, अल्लाह जो करम। हीअ सॼी संगत तव्हांखे ॾिसे थी, पूरी दुनिया खां वटि। सभिनी खे सलाम दुआ चओ बा। अस्सलाम वालेकुम बा, सभिनी खे हुजे सलाम संगत खे। हलो अॻिते, हलो हलो अॻिते, ॾिसूं था असां बि। तव्हां हलो अॻिते। फ्रेंड ही असां आयासीं ॻोठ में, ॾाढी ज़बरदस्त मौसम लॻी पिया। तव्हां ॾिसो पिया हिते, ॾिसो केॾी रौनक आहे, माना रुगो फुलार लॻो पियो आहे। ज़बरदस्त मौसम लॻी पियो आहे, ॾाढी मज़ेदार आहे। ही सरें जो जेको आहे माना फसल लॻो पियो आहे, जंहिंजो तेल बि ठहंदो आहे सरें जो, तव्हांखे ख़बर हूंदी। हुते असां हलूं पिया, तव्हांखे ॾेखारियूं पिया। कुझु दोस्त आहिनि असांजा, उन्हनि सां मुलाक़ात करायूं पिया तव्हांखे। अॼु जो व्लॉग जेको आहे तव्हांखे सिराइकी में असां ॿुधाईंदासीं, सिराइकी ज़ुबान में। इंशाल्लाह तव्हांखे ॾाढो पसंदि ईंदो। पहिरियों तव्हांखे मिलायूं था इज़हार अली खेड़े सां। उहो आहे मुख़्तियार अली खेड़ो साहब, उहो ताहिर कामरान। पली असां कई आहे त इज़हार अली खेड़ो साहब आहे, कुझु पंहिंजे बारे में ॿुधायो बा, दोस्त तव्हांखे ॾिसंदा पिया। अस्सलाम वालेकुम, या अली मदद। मां इज़हार अली खेड़ो, मड भाऊ जो। ये असांजो दोस्त आहे सजाद अली सिबाणी, बचपन जो दोस्त आहे। आयो आहे असांजो ॻोठु घुमणु, विज़िट करणु, ॿ ॾींहं ॾिसे वरी घुमे फिरे। पंहिंजो बि ॻोठु अथसि, हाणे लॾे वञी लारकाणे वेठो आहे। हाणे क़िस्मत सां आयो आहे, मुंहिंजो ज़मीनूं ॾिस, पंहिंजा पुराणा वतन ॾिसबा, घुमणु फिरणु आयो आहे। मुख़्तियार अली खेड़ो साहब हले जो डिजे थो, ॿुधाए नथो कुझु हेॾे थो। मुख़्तियार छा हाल आहे? ख़ैर आहे न? ख़ैर साईं अमन, तव्हां ॿुधायो ख़ुशि आहियो? तव्हांजी वीडियो यार ॿुधाए अची सभु मज़ो नथी करे। अलाए छाजे करे कैमरामैन बि तव्हां खां डिजे थो हले छो? न न अहिड़ी ॻाल्हि ई न आहे। असां साईं पली कई आहे हाणे हिन में। ॾिसो इहा पली जी वीडियो भरियो, ॾिसो कीअं आहे, फसल सुठो थियो आहे या न थियो आहे, ॾिसो तव्हां पाण ई ॾिसी सघो था। पली ॾेखारियो साईं हिननि खे। पली त पोइ ॾिसूं था, तव्हां पंहिंजे बारे में ॿुधायो। हे फसल असांजो भलो थियो आहे, तमामु बहितरीनु थियो आहे। अलाह चङाई कंदो, रोज़ी थींदी।
ज़बरदस्त ज़बरदस्त इहा बि कमु लॻो पियो आहे सफ़ा हे साईं कणक आहे ॾिसो कणक वरी कणक आहे न सरे में कणक न आहे कणक आहे सरे न आहे खणे कार मथां सर हे सरे हीअं फुटी आहे पर हूअं आहे असुलु कणक अच्छा फ़सुलु हिन जो कणक जो आहे हिन में पोइ वरी सरे थी आहे ॿियो तव्हां ॿुधायो सजाद ख़ुशि आहियो शुक्र अल्हम्दुलिल्लाह अल्लाह टाइट लॻा पिया आहियो न? आसान आहिनि अल्लाह जा करम आहिनि वाहे कामरान वारी खेड़ो साहब तव्हां थोरो हिन खां ज़िंदगी जे बारे में पुछा पियो अस्सलाम वालेकुम। ज़िंदगी कीअं थी गुज़रे तव्हांजी ज़िंदगी तमामु बहितरीन थी गुज़रे ज़बरदस्त सुठी सां आहियूं शुक्र आहे मालिक जो ज़बरदस्त कमु थो हले भाउ शुक्र आहे मालिक जो अल्लाह साईं जा लख एहसान आहिनि भाउ ज़बरदस्त गुज़रे थी ज़िंदगी घुमूं फिरूं था खाऊं पीऊं था कामरान वारी साहब जेको आर्मी जो रिटायर सिपाही आहे तव्हां हिन खां हाल वाल पुछा कटिंग थी कुझ में वरी हाणे उतां ऑन रिक्वेस्ट हलायासीं वरी हाणे हिते सिक्योरिटी में आहियूं अच्छा घणी पघार मिले थी सिक्योरिटी जी भाउ सिक्योरिटी में 20,000 आहे तनख़्वाह रिटायर फ़ौजियुनि जी गुज़ारो थिए थो न सभु रिटायर फ़ौजी आहियूं गुज़ारो थिए थो शुक्र आहे मालिक जो गुज़ारो सही थिए थो न ज़बरदस्त शुक्र मालिक जो वक़्तु सही थो गुज़रे हा वक़्तु सही थो गुज़रे ज़बरदस्त हींअर हे जॻह बनी आहे या कंहिंजी आहे बनी बि असांजी आहे साईं हा जी बनी आहे हा ठीके ते आहे हा यार बाक़ी तोखे छा खपे यार कंहिंखे न ॾी मुख़्तियार खे ॾी आहे ठीके में आहे साईं असांजी पंहिंजी न आहे ठीके में खई आहे ठीके में खईं हा बसि फ़सुलु असांजो थियो न सम्झ असां कई आहे हलो बुके महिरबानी साईं संगत जी हलो तव्हांखे अॻिते कुझु ॾेखारियूं पिया फसल बि ॾिसो हीअ ॾिसो फसल हींअर सिज जेको आहे सफ़ा हलण वारो आहे सिज पंहिंजी मोकिलाणी थी वञे थो पियो हीअ पियो फसल ॾिसो तव्हांखे कीअं था लॻनि असांजा ज़रूरु ॿुधाइजो तव्हां हीअ वीडियो ॾिसंदा रहो मुकमल वीडियो ॾिसिजो हिनखे विच में जेको आहे तव्हां ख़तमु न कजो ऐं हेॾां हीअ जी गोभी आहे हीअ गोभी जो फसल आहे जेको तव्हां ॾिसो पिया हीअ तव्हांखे गोभी जो फसल नज़र अचे थो ॾिसो ॾाढो ज़बरदस्त चमके थो पियो हींअर मां तव्हांखे ॾेखारियां पियो हीअ बि गंदम जो फसल आहे कणक जो फसल आहे ॾाढो ज़बरदस्त तव्हां ॾिसो पिया कीअं चमके पियो ॾाढी रौनक लॻी पई आहे सुकून लॻो पिया सफ़ा शांती लॻी पिया को लुड़ न कुझु माना सुकून आहे सम्झो ॿारड़े में जहिड़े जन्नत लॻी पई आहे शहर में ईअं आहे त रुॻो शोर शराबो आहे रुॻो गाॾियुनि जी वटसट हे हो दूहो किन माना कचिरो ऐं हिते ॾिसो केॾी रौनक लॻी पई आहे केॾो सुकून लॻो पियो आहे सफ़ा माना चारो तरफ़ आबादी आहे रुॻो रौनक आहे सावक ई सावक तव्हांखे नज़र ईंदी रुॻो माना सुकून नज़र ईंदो तव्हां हिते वेहंदो चवंदो वाह ॼण असां जन्नत में वेठा आहियूं किथे सुकून वारी जॻह ते वेठा आहियूं सफ़ा शांती न तव्हांखे को लुड़ नज़र ईंदो न कचिरो नज़र ईंदो कुझु ॾिसो माना केॾी न रौनक लॻी पई आहे हिते ॾिसो केॾी सावक आहे हीअ ॾिसो हीअ बि कणक आहे ऐं वरी विच में सरे लॻी पई अथसि ॾाढी ज़बरदस्त माना चमके थी पई फ्रेंड हीअ आयासीं दोस्तनि सां गॾु हीअ ॻोठ में ॾिसो हेॾो VIP फसल आहे ॾाढो ज़बरदस्त फसल लॻो पियो आहे हीअ कणक जो फसल आहे हेॾो हीअ वरी चणा आहिनि साईं जेके सिंधी में असां पली चवंदा आहियूं पली जो फसल लॻो पियो आहे VIP सफ़ा कुझु दोस्तनि रिक्वेस्ट कई त यार ही ख़ान अली इस्वाणी साहिबु कोन्हे मैदान ते फ़िलहालु हू ॿाहिरि निकिरी वियो आहे जॾहिं आयो इंशाल्लाह हुनजी बि ज़रूरु वीडियो तव्हांखे ॾेखारींदासीं जल्द सां जल्द अची वेंदी हुनजी वीडियो हाणे हीअ दोस्त ॾिसो हेॾो तव्हां ॾिसी रहिया आहियो हीअ चणनि जो फसल आहे ॾाढो ज़बरदस्त फसल आहे ॾिसो कीअं चमके थो पियो VIP सफ़ा हीअ जेके दोस्त असांजा वीडियो ॾिसंदा असांखे ज़रूरु ॿुधायो तव्हांखे हीअ वीडियो असांजी कीअं पई लॻे हेॾो ही कटाई हले थी पई पली जी हीअ चणनि जी कटाई हले थी माण्हू जेके मज़दूर वेठा आहिनि उहे माना कटाई कनि पिया वेठा तव्हां हीअ ॾिसी था सघो
ये मज़दूर हज़रात वेठा आहिनि इन्हनि जी माना चणनि जी जेका आहे कटाई कनि पिया, लाबारो कनि पिया माना चणनि जो, तव्हांखे नज़र ईंदो हूंदो। हलो अॻिते हलूं था, अॻिते बि ॾिसंदा हलो असां सां गॾु हुजो। हिते सुठो डिमांड आहे हिन फली जो जेको आहे VIP सफ़ा। हीअ बनी हुई दोस्त जी, असां आयासीं हिते घुमणु, संगत सां चयोसीं, संगत खे चयोसीं त भाउ हलो हलूं था, चकर हणी था अचूं, कुझु ॾिसूं। हीअ फसल तव्हां ॾिसंदा हलो कहिड़ा कहिड़ा फसल लॻल आहिनि हिते। हीअ हेॾो जेको आहे कणिक जो फसल लॻल आहे हिन पासे ॾों, ऐं हेॾो ही चणा लॻा पिया आहिनि जंहिंखे असां सिंधी में पली चवंदा आहियूं, जंहिंखे असां सिंधी में पली चवंदा आहियूं। ॾाढी ज़बरदस्त पली लॻल आहे, VIP हेॾो ॾिसो तव्हां। हीअ कणिक जो फसल आहे VIP ज़बरदस्त, सुठो लॻो पियो आहे, फस्ट क्लास। ऐं हीअ जेका आहे पालक आहे, जेका पालक असां खाईंदा आहियूं, ॾाढी ज़बरदस्त पालक, हिन में घणा विटामिन हूंदा आहिनि। हीअ ॾिसो VIP पालक, हीअ तक़रीबन पली में पवंदी आहे, माना हर भाॼी में माना पवंदी आहे, ज़बरदस्त पालक आहे। हीअ असांजी सिंध जी प्यारी पालक तव्हां ॾिसी रहिया आहियो हिनमहिल। वरी हेॾो मां तव्हांखे ॾेखारियां थी, हीअ जेका आहे गोभी, हीअ असांजी सिंध जी सुहिणी सुहिणी प्यारी प्यारी गोभी, गोभी जो फसल लॻल आहे, तव्हां हीअ ॾिसो पिया। मिरायत सां ज़िक्र थिए पियो, इहे असांजी पालक साईं सिंध जी जेका पालक, ॾाढी ज़बरदस्त पालक आहे। ईअं असांजे दोस्त वेंदे पिए ॾोहीं थोरे साइड ते अॻिते हले न, तोसां ॾिखंदे पिए असां हलंदे हलंदे ऐं पैदल तोसां दोस्तां को ॾिखंदे हलंदे ऐं तोसां ॾिखो असांजी बनिया जेके आहिनि, इहे असांजे दोस्तनि जा बनिया आहिनि, असांजा अपने आहिनि पर असांजे दोस्त जेके आहिनि उन्हनि जा आहिनि। अॼु चकर ते आयासीं दोस्तनि सां गॾु, कुझु बनिया असां घुमूं। घणे टाइम खां पिछे असां आंदे पियूं ॻोठु, माना तक़रीबन असांखे महीना बि लॻी वेंदा, 15 ॾींहं बि लॻी वेंदा आहिनि, पिछे असां चकर लॻाईंदे पियूं हिते। ये जेको सॼे ॻोठ ते फसल जेके तव्हां ॾिसण ईंदे पिए, अलाह जी महिरबानी, ॻोठ जेको सफ़ा चमकदार रहंदा पई, वॾी हरियाली आहे, रौनक, वॾी मालिक साईं ते एहसान, रब करीम ते करोड़ एहसान जेके असां ॾिदे पिए। ये साईं मुख़्तियार हले अॻिते हलंदे पियो थोरा, मुख़्तियार स्लो हलो, तकिड़े हलंदे पियो सफ़ा भला, तोसां कैमरा आंदे ई न पिए क्यों भला। हलो हलो अॻिते हलंदे हलो, फोटो कहिड़े कमु ॾियनि, वीडियो असांजे कमु थिए न। मुख़्तियार रखंदा पिया त फोटो कढो असांजे अॻे, तोसां रुगो वीडियो भरींदे पियो, असांखे वीडियो असांजे कमु थिए न, फोटो असांजे कहिड़े कमु थिए। फ्रेंड हीअं असां हलूं था होटल ते चांहि पीअण लाइ संगत सां गॾु, तव्हां बि हलो, जंहिंखे चांहि पीअणी आहे त अचे, चांहि पीआरींदासीं हुनखे। संगत असांजी हले थी होटल ते, असां बि हलूं था चांहि पीअण, तव्हांखे वठी था हलूं, जेको असां सां गॾु हले भली चांहि पीए, सदाईं गॾु उन्हनि खे चांहि पीआरींदा रहंदासीं असां। हीअ ॾिसो फसल असांजो कीअं थो लॻे तव्हांखे, दोस्तनि जो, असांजो पंहिंजो न आहे भाउ, असांखे कोन्हे ख़बर नी, हीअ असांजे दोस्तनि जो आहे, तव्हां कीअं थो लॻे ॿुधायो ज़रूरु असांजे कमनि में। हे इदार अली कहिड़ो साहब वेठा आहिनि भई, फोटो था कढनि, हा गॾो गॾो फोटो कढो भली, तव्हां संगत तव्हांखे ॾिसे थी पई। हमारा हेॾो हलंदो आहे, मुंहिंजी वीडियो अचे हिन पासे कैमरा में थोरो साहब होटल आहे जेको हलूं था असां ॾेई, कहिड़ो होटल आहे, उहो कमाए हथो हले न, वाह पंहिंजी साईं उधर वेठो आहे, नालो छा अथई? हा ज़ेगम, इहो वरी कहिड़ो नालो रखायो अथई यार? हे
यो कुमेल अब्बास कुबेल ये वादे करे जो सऊदी है पूरी दुनिया तव्हांखे ॾिसंदी भाउ सऊदी न रखो मेहरबानी का मेहरबानी सभु अची बस हा या बाईपास वेठा आहियूं ॿाहिरि चांहि लाइ संगत वेठी आहे फ़िलहाल पाणी पीतो आहे महिल ख़ाली बाक़ी चांहि अची जॾहिं ये बाकराणो बाईपास आहे साईं तव्हां ॾिसो था बाकराणे जी बाईपास कहिड़ो ॻोठु आयो मुख़्तार इहा बाकराणो न आहे त बाकराणो ॻोठ जो नालो छा आहे हिन ॻोठ जो नालो आहे यार मोहम्मद बिरोही भाई यार मोहम्मद बिरोही जो ॻोठु आहे उते वेठा आहियूं मुजाहिद अली खेड़ो साहिब जो होटल आहे चांहि पीअण आयासीं हुते